बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज के लेक्चर में असी पास्ट पोटेंशियल टेंस के बारे में पढ़ंदासीं। पास्ट पोटेंशियल टेंस ज़मान माजी इम्कानी तो फेल की अड़ी सूरत जो बुधाए तो फ़ाइल को कम गुज़िरियल वक्त में मुकम्मल ताकत या सक सां करे सघियो तो उनके ज़मान माजी इम्कानी चइबो है। अंग्रेजी में such a form of verb which shows that subject did some work with complete power or strength in previous time, that is called past potential tense। तो जीअं असां ज़मान हाल इम्कानी में जेको आहे त ॿिनि तरीक़नि सां जेको आहे त असां जेको आहे जुमला सिखियासीं। हिकिड़ो जेको आहे कैन ज़रिए ऐं ॿियो जेको आहे इज़ एबल, एम एबल ऐं आर एबल ज़रिए। त हिन ज़मान में भी जेको आहे जेको हेल्पिंग वर्ब है वो कुड है जेको सभिनी जेको आहे फ़ाइलनि सां इस्तेमालु थिए थो। ऐं उन खां अलावा हिन जेको आहे ज़मान में जेको आहे फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थींदी आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे जहिड़े तरीक़े सां असां इज़ एबल, एम एबल ऐं आर एबल सां जेको आहे ॿिए तरीक़े सां जेको आहे ज़मान हाल इम्कानी खे जेको आहे ठाहिणु सिखियासीं। हिकिड़ो तरीक़ो हुयो जंहिंमें कैन सां ऐं ॿियो तरीक़ो हुयो जंहिंमें इज़ एबल, एम एबल ऐं आर एबल ऐं उन खां बाद में जेको आहे इस्म मज़दर जो इस्तेमालु करे असां जेको आहे हिकिड़े अलॻि तरीक़े सां जेको आहे जुमला ठाहिणु सिखियासीं। त अॼु जे जेको आहे लेक्चर में असां जेको आहे ज़मान माज़ी खे बि जेको आहे अहिड़े तरीक़े सां ॿिनि तरीक़नि सां जेको आहे ठाहिणु सिखंदासीं। सभ खां पहिरीं जेको आहे त इहो त इन में जेको आहे हेल्पिंग वर्ब कुड जेको सभिनी क़िस्मनि जो जेको आहे फ़ाइलनि सां इस्तेमालु थिए थो ऐं उन खां बाद में फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थिए थी पई। ऐं उन खां बाद में जेको ॿियो तरीक़ो आहे उन में वाज़ एबल ऐं वर एबल जेको आहे इस्तेमालु थींदा ऐं उन सां गॾु जेको आहे इस्म मज़दर इस्तेमालु थींदो। त हाणे जेको आहे त ज़मान हाल ज़मान माज़ी इम्कानी जे जुमिले खे जेकॾहिं असां सिंधी में ॻोल्हणु चाहियूं, जेकॾहिं असां सुञाणणु चाहियूं त उन सुञाणण जूं कुझु निशानियूं आहिनि, जीअं आहिनि सघियुसि, सघियासूं, सघी, सघियो, सघी, सघिया वग़ैरह। इहे जेकॾहिं लफ़्ज़ जेको आहे असांखे सिंधी जे जुमलनि में ॾिसण में अचनि त असां आसानी सां सुञाणे सघूं था त बाबा हीउ जेको जुमिलो आहे इहो जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जो आहे। उन खां बाद में असां जेको आहे उनजा मिसाल कुझु लिखिया आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल में असां हिते लिखियो आहे त आई कुड ईट मील, मां मानी खाई सघियुसि। हाणे हिन जुमिले में ऐं ज़मान हाल इम्कानी जे जुमिले में फ़र्क़ु इहो आहे त उते जेको आहे कुड कैन इस्तेमालु थिए पियो हेल्पिंग वर्ब तौरु, जॾहिं त हिन जेको आहे ज़मान में कुड जेको आहे हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु थी रहियो आहे। जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल जे इम्कानी जुमिले में कैन जेको आहे सभिनी क़िस्मनि जे जेको आहे फ़ाइलनि सां इस्तेमालु थिए पियो, त अहिड़े तरीक़े सां हिते जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जे जुमिलनि में बि जेको आहे कुड सभिनी क़िस्मनि जे फ़ाइलनि सां इस्तेमालु थी रहियो आहे। उन खां बाद में जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल इम्कानी जे जुमिले में फेल जी पहिरीं सूरत इस्तेमालु थियल हुई, त हाणे असां जेकॾहिं ॾिसूं था त हिते ज़मान माज़ी इम्कानी जे बयानी जुमिलनि में भी जेको आहे असांखे जेको आहे त फेल जी पहिरीं सूरत ॾिसण में अचे पई। अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे जेका ॿिया जुमिला आहिनि त हिन साॻियुनि जुमिलनि खे कुड वारा जुमिला आहिनि ऐं उन खां बाद में असां जेकॾहिं वाज़ एबल ऐं वार एबल वारा जुमिला बि लिखिया आहिनि त उहे जेका आहिनि, जीअं पहिरियों जुमिलो आहे असांजो आई कुड ईट मील, मां मानी खाई सघियुसि। त हिते लिखियो आहे असांजे असां इज़ एबल, एम एबल ऐं आर एबल लिखियो हुयो। त अहिड़े तरीक़े सां हिन ज़मान में जेको आहे सिर्फ़ु वाज़ एबल ऐं वार एबल आहिनि। त हाणे जेको आहे वाज़ एबल जेको आहे आई, ही, शी, इट ऐं इस्म वाहिद हुजे त उन सां जेको आहे असां वाज़ एबल इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां अलावा जेकॾहिं वी आहे, यू आहे, दे आहे या इस्म जमा आहे त असां उन्हनि में जेको आहे वार एबल इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां बाद में जेको आहे इस्म मज़दर। हाणे जेको असां जुमिलो आहे पहिरियों आई कुड ईट मील, मां मानी खाई सघियुसि, त जे हिकिड़ो तरीक़ो इहो आहे कुड वारो ऐं ॿियो तरीक़ो आहे वाज़ एबल ऐं इस्म मज़दर वारो। उहो ई आहे त आई वाज़ एबल टू ईट मील, त मां मानी खाई सघियुसि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी जेकी फॉर्मेशन आहे, स्ट्रक्चर जेको आहे उहो कुड वारो आहे ऐं ॿियो जेको असांजो स्ट्रक्चर आहे, फॉर्मेशन आहे जुमिले जी, उहा जेकी आहे असांजी वाज़ एबल ऐं वार एबल वारी आहे। जहिड़े तरीक़े सां ज़मान हाल इम्कानी में हुयो, ठीकु आहे। उन खां बाद में यू कुड बाय अ कार, तूं कार ख़रीद करे सघे, त असां हिते लिखियो आहे यू वर एबल टू बाय अ कार। हाणे ॾिसो त आई सां असां जेको आहे वाज़ एबल इस्तेमालु कयो ऐं यू सां जेको आहे असां वार एबल इस्तेमालु कयो। असां हिते अॻे बि लिखिया आहियूं त जेकॾहिं वाज़ एबल असांखे इस्तेमालु करणो आहे त उहो जेकॾहिं जुमिले में कमु कंदा हूंदा आई, ही, शी, इट ऐं सिंगुलर नाउन, त असां उन्हनि सां जेको आहे वाज़ एबल इस्तेमालु कंदासीं।
ऐं जेकॾहिं जेको आहे जुमले में आहे वर एबल सॉरी जेके जुमले में काम जा कंदड़ आहिनि वी यू दे ऐं इस्म जमा त पोइ असां हुन सां वर एबल इस्तेमालु कंदासूं। हिते असांजो ॿियो जुमलो आहे ही कुड अंडरस्टैंड हू सम्झी सघियो ही वॉज एबल टू अंडरस्टैंड त इन जी माना बि थींदी त हू सम्झी सघियो। उनखां बाद में दे कुड प्लक फ्लावर्स त उहे गुल पटे सघिया दे वर एबल टू प्लक फ्लावर त इन जी माना बि उहे गुल पटे सघिया। अहिड़े तरीक़े सां आहे गर्ल्स कुड वियर मेकअप छोकिरियूं श्रृंगार करे सघियूं गर्ल्स वर एबल टू वियर मेकअप त छोकिरियूं श्रृंगार करे सघियूं। इन जुमले जी बि असांजी इहा साॻी माना निकिरंदी। हाणे जेकॾहिं असां इन जुमलनि खे जेको आहे बयानी जुमले मां सवालिया जुमले में जेको आहे तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे सिर्फ़ु जेको आहे कुड के जेको आहे फाइल खां अॻु में रखंदासीं ऐं उनखां बाद में जीअं जुमलो लिखियल आहे असां जेकॾहिं उनखे अहिड़े तरीक़े सां रखंदासीं असांजो जेको आहे जुमलो आसानी सां जेको आहे उहो बयानी जुमले मां सवाली जुमले में तब्दील थी वेंदो। ऐं हिते बि असां जेको आहे जेकॾहिं हिन फॉर्मेशन खे हिन स्ट्रक्चर खे जेको आहे जेके असां बयानी जुमले मां सवाली जुमले में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु जेको आहे वाज़ या वर जेको इस्तेमालु थियल आहे इन्हनि खे असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासीं ऐं उनखां बाद में जेको आहे सब्जेक्ट रखंदासीं ऐं सब्जेक्ट खां बाद में जीअं बि जुमले जी फॉर्मेशन जेको स्ट्रक्चर जुमले जो आहे असां साॻियो हू सेम रखंदासीं त असांजो जेको आहे बयानी जुमलो जेको आहे उहो सवाली जुमले में तब्दील थी वेंदो। हाणे जेको आहे त असां इन जेको आहे जुमलनि खे जेको आहे बयानी जुमलनि मां सवाले जुमले में जेको आहे तब्दील कंदासीं। हाणे असीं जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जे बयानी जुमलनि खे जेको आहे असां सवाली जुमलनि में तब्दील कंदासीं त असां जेको आहे सभ खां पहिरियों जेको आहे त जेको असांजो हेल्पिंग वर्ब कुड आहे उन कुड खे जेको आहे असां सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं उनखां बाद में ॿियो जेको जुमले जो स्ट्रक्चर आहे उनखे साॻियो सेम एज जेको असां रखंदासीं त असांजो जेको आहे बयानी जुमलो उहो सवाली जुमले में तब्दील थी पवंदो। जीअं टीचर कुड टीच इंग्लिश उस्ताद अंग्रेजी सेखारे सघियो त हाणे जेको आहे असां जुमले खे सवालिया जुमलो ठाहिणु चाहियूं था त छा उस्ताद अंग्रेजी सेखारे सघियो त असां जेको आहे हाणे टीचर खां जेको टीचर सब्जेक्ट आहे इन में त असां उनखां पहिरीं जेको आहे हेल्पिंग वर्ब कुड रखंदासीं ऐं उनखां बाद में जेको आहे सब्जेक्ट टीचर ऐं उनखां बाद में मेन वर्ब टीच ऐं उनखां बाद में जेको आहे इंग्लिश जेको इन जुमले में ऑब्जेक्ट आहे उनखे रखंदासीं। हाणे कुड टीचर टीच इंग्लिश छा उस्ताद अंग्रेजी पढ़ाए सघियो छा उस्ताद अंग्रेजी पढ़ाए सघियो या छा उस्ताद अंग्रेजी सेखारे सघियो। उनखां बाद में स्टूडेंट्स कुड लर्न इंग्लिश शागिर्द अंग्रेजी सिखी सघिया शागिर्द अंग्रेजी सिखी सघिया। हाणे जेके सवालिया ठाहिणु चाहियूं था त असां जेको आहे स्टूडेंट्स फाइल आहे इन खां पहिरीं जेको कुड इस्तेमालु कुड स्टूडेंट्स लर्न इंग्लिश छा शागिर्द अंग्रेजी सिखी सघिया सॉरी त क्वेश्चन मार्क ॾियणु विसरी वियासीं। कुड स्टूडेंट्स लर्न इंग्लिश छा शागिर्द अंग्रेजी सिखी सघिया। उनखां बाद में गर्ल्स कुड वियर मेकअप छोकिरियूं मेकअप करे सघियूं छा छोकिरियूं मेकअप करे सघियूं त असां जेको आहे गर्ल्स सब्जेक्ट खां पहिरीं असां कुड जो इस्तेमालु कंदासीं उनखां बाद में गर्ल्स ऐं उनखां बाद में मेन वर्ब कुड गर्ल्स वियर मेकअप छा छोकिरियूं श्रृंगार करे सघियूं उनखां बाद में क्वेश्चन मार्क। उनखां बाद में असांजो जुमलो आहे आई कुड अंडरस्टैंड द प्रॉब्लम मां मसइलो सम्झी सघियुसि त हाणे असांखे जेके सवाल ठाहिणु चाहियूं था त छा मां मसइलो सम्झी सघियुमि त असां हाणे ऑब्जेक्ट आई खां पहिरीं जेको आहे कुड ऐं उनखां बाद में आहे सब्जेक्ट ऐं उनखां बाद में मेन वर्ब जेको असांजो आहे अंडरस्टैंड उहो लिखंदासीं ऐं उनखां बाद में जो आहे उनजो बकाया जुमलो जेको आहे द प्रॉब्लम जेको ऑब्जेक्ट आहे उनखे असां रखंदासीं ऐं उनखां बाद में क्वेश्चन मार्क। उनखां बाद में असांजो आहे यू कुड सॉल्व द मैटर तूं मसइलो हल करे सघे छा तूं मसइलो हल करे सघे त असां जेको आहे सब्जेक्ट
यू खां पहिरीं जेको आहे कुड जो इस्तेमालु कंदासीं ऐं उन खां बाद में सब्जेक्ट यू ऐं यू खां बाद में जेको आहे असांजो जेको मेन वर्ब सॉल्व आहे उन खे रखंदासीं ऐं उन खां बाद असांजो ऑब्जेक्ट आहे त मेटर उहो रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे बयानी जुमिले मां सवालिया जुमिलो जेको आहे उहो ठही पियो ऐं आख़िर जुमिले जे आख़िर में असां जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासीं। उन खां बाद में आहे शी कुड अपीयर इन द एग्ज़ाम, हू इम्तिहान में वेही सघी। छा उहो इम्तिहान में वेही सघी त असां जेको आहे शी जेको असांजो सब्जेक्ट आहे इन खां पहिरीं असां कुड जो इज़ाफ़ो कुड रखंदासीं। कुड खां बाद में जेको आहे असां शी ऐं शी खां बाद में जेको आहे मेन वर्ब जेको असांजो अपीयर आहे उहो रखंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे असांजो प्रीपोजिशन आहे इन ऐं इन खां पोइ जेको आहे द एग्ज़ाम जेको असांजी प्रीपोजिशन जो सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे उहो रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे बयानी जुमिले मां जेको आहे सवालिया जुमिलो ठही पियो। हाँ दोस्तों जेको असां इन जेको आहे इनमें बयानी जुमिले के जेको आहे सवालिया जुमिले में तब्दील करणु सिखियासीं ऐं असां जेको आहे बयानी जुमिले में जेको सब्जेक्ट खां बाद में कुड हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु थियो आहे असां सिर्फ़ु जेको आहे उनखे उनजी जॻह जेको आहे सवालिया जुमिले में तब्दील कई। उहा जॻह असां कहिड़े तरीक़े सां तब्दील असां जेको आहे उनखे बयानी जुमिले में जेको आहे सब्जेक्ट खां बाद में रखूं पिया ऐं जॾहिं त असांखे जेके सवालिया जुमिले में जुमिले के साॻे जुमिले खे जेके सवालिया जुमिले में तब्दील करणु चाहियोसीं पियो त असां छा कयोसीं त उन कुड खे जेको आहे असां सब्जेक्ट खां अॻु में रखियोसीं ऐं उन खां बाद में जेको आहे सब्जेक्ट रखियोसीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे बयानी जुमिले मां असांजो सवालिया जुमिलो जेको आहे ठही पियो। हाणे जेको आहे असां बयानी जुमिलनि खे जेको आहे नाकारी जुमिलनि में तब्दील कंदासीं ऐं सिर्फ़ु जेको आहे असां कुड जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां नाकारी जुमिलो ठही पवंदो। हाणे ॾिसो असां वटि लिखियलु आहे टीचर कुड टीच इंग्लिश, उस्ताद अंग्रेजी पढ़ाए सघियो या सेखारे सघियो। त हाणे जेके असां कुड खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो इहो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां असांजो नाकारी जुमिलो ठही पवंदो। जीअं आहे टीचर कुड नॉट, टीचर कुड नॉट टीच इंग्लिश, उस्ताद अंग्रेजी न सेखारे सघियो। ठीक, उन खां बाद में आहे उस्ताद अंग्रेजी न पढ़ाए सघियो। उन खां बाद में स्टूडेंट्स कुड लर्न इंग्लिश, त छोकरा अंग्रेजी न सिखी सघिया। स्टूडेंट्स कुड लर्न इंग्लिश, छोकरा अंग्रेजी सिखी सघिया। जेके उन्हनि खे नेगेटिव टर्म ठाहियूं था त पोइ असां हिते जेको आहे कुड खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको इहो बयानी जुमिलो आहे इहो असांजो नाकारी जुमिले में तब्दील थी वेंदो। स्टूडेंट्स कुड नॉट लर्न इंग्लिश, शागिर्द जेको आहे अंग्रेजी न सिखी सघिया। ओड़े तरीक़े सां गर्ल्स कुड वियर मेकअप, छोकिरियूं मेकअप करे सघियूं। जेकॾहिं असां हिनखे जेको आहे नेगेटिव करणु चाहियूं था त सिर्फ़ु असां कुड खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं जो थी वेंदो गर्ल्स कुड नॉट वियर मेकअप, छोकिरियूं मेकअप न करे सघियूं। ठीक, उन खां पोइ आहे आई कुड नॉट अंडरस्टैंड द प्रॉब्लम, आई कुड अंडरस्टैंड द प्रॉब्लम, मां मसइलो सम्झी सघियुसि। जेकॾहिं मां मसइलो न सम्झी सघियुसि त हिनखे नेगेटिव ठहणु चाहियूं था त पोइ असां जेको आहे इते लिखंदासीं आई कुड नॉट अंडरस्टैंड द प्रॉब्लम, मां मसइलो न सम्झी सघियुसि। ठीक आहे, उन खां पोइ यू कुड सॉल्व द मैटर, तूं मसइलो हल करे सघीं। जेके नेगेटिव ठहणु चाहियूं था सिर्फ़ु असां कुड खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां नाकारी जुमिलो ठही पियो। शी कुड अपीयर इन द एग्ज़ाम, जो इम्तिहान में ज़ाहिर वेही सघी। त हाणे जेको आहे जेकॾहिं उहा इम्तिहान में न वेही सघी त असां सिर्फ़ु जेको आहे कुड जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जुमिलो जेको आहे उहो बयानी जुमिले मां सवालिया जुमिलो ठही पवंदो। हाणे असां जेको आहे बयानी जुमिलनि खे सवालिया जुमिले में ऐं बयानी जुमिलनि खे जेको आहे नाकारी जुमिलनि में तब्दील कयो। हाणे जेको आहे असां इन्हनि जुमिलनि खे जेको आहे बयानी जुमिलनि खे जेको आहे असां सवाली ऐं जेको आहे नाकारी में जेकॾहिं तब्दील करणु चाहियूं था त असांजो फ़र्ज़ु पियो हे जेको आहे सवालिया जुमिलो लिखियलु आहे। हाणे असां इन सवाली जुमिले खे जेकॾहिं सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था त असांखे जेको आहे कुड खां बाद में सिर्फ़ु जेको आहे कुड ऐं कुड खां बाद में जेको टीचर ऐं टीचर खां बाद में सिर्फ़ु जेको आहे लफ़्ज़ नॉट जो असां जेकॾहिं इज़ाफ़ो कंदासीं त असांजा जेका इहे सभई जेका जुमिला आहिनि इहे असांजा पंहिंजो चइजे त खणी त सवालिया जुमिले मां जेको आहे सवाली ऐं नाकारी में तब्दील थी वेंदा। पर असां जेको आहे इनखे ॿीहर जेको आहे साफ़ करे असां जेका नया जुमिला लिखी कयूं उन्हनि जुमिलनि खे जेको आहे असां आहे बयानी जुमिलनि खे जेको आहे सवाली ऐं नाकारी में तब्दील कयूं था। हाणे असीं जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जे बयानी जुमिलनि खे जेको आहे असां जेको आहे त सवाली ऐं नाकारी में तब्दील कंदासीं।
सब खां पहिरियां टीचर कुड टीच इंग्लिश, उस्ताद अंग्रेजी पढ़ाए सघियो। छा उस्ताद अंग्रेजी न पढ़ाए सघियो त असां इन जुमले खे जेको आहे सवालिया नाकारी ठाहिण जे लाइ टीचर खां पहिरियों जेको आहे हेल्पिंग वर्ब कुड, उन खां बाद में सब्जेक्ट टीचर ऐं उन खां बाद में नॉट, ऐं नॉट खां बाद में जेको आहे असांजो मेन वर्ब टीच। कुड टीचर नॉट टीच इंग्लिश, छा उस्ताद अंग्रेजी न पढ़ाए सघियो। त असांजो जेको आहे बयानी जुमले मां सवाली ऐं नाकारी जुमलो ठही पियो। जेको असां कुड आहे, कुड खे जेको आहे सब्जेक्ट खां पहिरें ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करे असां बयानी जुमले खे सवाली ऐं नाकारी में तब्दील कयोसीं। हाणे असांजो ॿियो जुमला, स्टूडेंट्स कुड लर्न इंग्लिश, शागिर्द अंग्रेजी सिखी सघिया या पढ़ी सघिया। छा शागिर्द अंग्रेजी न पढ़ी सघिया त असां जुमले खे जेकॾहिं नेगेटिव सवाली ऐं नाकारी में तब्दील करणु चाहियूं था, इंट्रोगेटिव इनटू नेगेटिव, इन जे लाइ असां जेको आहे सभ खां पहिरें कुड स्टूडेंट्स नॉट लर्न इंग्लिश, छा शागिर्द अंग्रेजी न सिखी सघिया। त असांजो जेको आहे बयानी जुमले मां सवाली ऐं नाकारी जुमलो ठही पियो। उनखां बाद में गर्ल्स कुड वियर मेकअप, छोकिरियूं मेकअप करे सघियूं। त हाणे जेकॾहिं असां इनखे नेगेटिव इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव में तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरें जेको आहे कुड जो इस्तेमालु कंदासीं। उनखां पोइ असांजो सब्जेक्ट आहे गर्ल्स, उहो रखंदासीं ऐं उनखां बाद में जेको असां नॉट जो इज़ाफ़ो करे उनखां बाद में मेन वर्ब वियर, उनखां बाद में वियर मेकअप जेको उनजो ऑब्जेक्ट आहे उहो असां रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे बयानी जुमले मां सवाली ऐं नाकारी जुमलो ठही पियो। उनखां बाद में आई कुड अंडरस्टैंड द प्रॉब्लम, मां मसइले खे सम्झी सघियो। छा मां मसइले खे न सम्झी सघियुसि, ये बयानी आहे जेकॾहिं असां सवाली ऐं नाकारी में तब्दील करणु चाहियूं था त पोइ असां लिखंदासीं कुड आई नॉट अंडरस्टैंड द प्रॉब्लम, छा मां मसइले खे न सम्झी सघियुसि। ठीक। उनखां बाद में आए यू कुड सॉल्व द मैटर, तूं मसइलो हल करे सघें। छा तूं मसइलो हल न करे सघें त असांजो पंजो जुमलो आहे, इन में असां जेको आहे कुड ऐं उनखां बाद में जेको आहे यू जेको सब्जेक्ट आहे उहो, ऐं सब्जेक्ट खां बाद में नॉट, ऐं नॉट खां बाद में जेको आहे असांजो मेन वर्ब जेको सॉल्व आहे उहो रखंदासीं ऐं उनखां पोइ असांजो ऑब्जेक्ट आहे द मैटर उहो रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको बयानी जुमले मां सवाली जुमलो ठही पियो। ठीक, सवाली ऐं नाकारी जुमलो ठही पियो। उनखां बाद में शी कुड अपीयर इन द एग्ज़ाम, हू इम्तिहान में वेही सघी। छा इम्तिहान में न वेही सघी त पोइ असां जेको आहे शी खां पहिरें कुड, उनखां बाद में सब्जेक्ट शी, उनखां बाद में नॉट, ऐं उनखां बाद मेन वर्ब जेको असांजो अपीयर आहे, सॉरी मेन वर्ब नथा चई सघूं, मेन वर्ब अपीयर आहे उहो रखूं था। उनखां बाद में असांजो जेको आहे प्रीपोजिशन इन, ऐं उनखां बाद में द एग्ज़ाम्स जेको आहे इन जेको आहे प्रीपोजिशन जो इहो ऑब्जेक्ट आहे उहो रखियासीं। त हाणे असां जेको आहे हाणे जेको आहे त ज़मान माज़ी इम्कानी जे बयानी जुमलनि खे जेको आहे सवाली ऐं नाकारी में तब्दील करणु जेको आहे चेंज करणु सिखियासीं। हाणे असांजो जेको ज़मान माज़ी इम्कानी में ॿियो तरीक़ो आहे जंहिं में असां कुड जी जॻह ते जेको आहे वाज़ एबल ऐं वारेबल इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं उनखां बाद में इसम मज़दर जेको आहे इस्तेमालु करे जेको असां ॿियो तरीक़ो हिकिड़ो तरीक़े सां जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जा जुमला ठाहींदा आहियूं। त हाणे असां जेको आहे उहे जुमला लिखी खणी बाद में असां उन्हनि जुमलनि खे जेको आहे सवाली ऐं नाकारी में ऐं आख़िर में जेको आहे उन्हनि खे असां सवाली ऐं नाकारी में सॉरी जेको आहे ठाहिणु सिखंदासीं। हाणे असां जेको आहे त वाज़ एबल ऐं वार एबल वारे तरीक़े सां जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जा कुझु जुमला लिखिया आहिनि। उनमें पहिरियों जुमलो आहे आई वॉज एबल टू रीड अ लेसन, मां सबक़ु पढ़ी सघियुसि। यू आर एबल टू राइट अ लेटर, तूं ख़त लिखी सघें। दे वर एबल टू स्पीक सिंधी, उहे सिंधी ॻाल्हाए सघिया। त हाणे असां चई सघूं था त असां जेको आहे इन तरीक़े में कुड जी जॻह ते जेको आहे असां वाज़ एबल ऐं उनखां बाद में जेको आहे इसम मज़दर जो इज़ाफ़ो करे असां जेको आहे हिकिड़े ॿिए तरीक़े सां जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जा जुमला लिखिया आहिनि। हाणे असां जेको आहे इन बयानी जुमलनि खे जेको आहे सभ खां पहिरें नेगेटिव
उन खां बाद में जेको आहे इंट्रोगेटिव, उन खां बाद में इंट्रोगेटिव ऐं नेगेटिव में जेको आहे तब्दील कंदासीं। हाणे असां जेको आहे सभ खां पहिरीं जेके इन जुमलनि खे जेको आहे बयानी जुमलनि खे जेकॾहिं असां जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील करणु चाहियूं था त असांजो पहिरियों जुमलो आहे आई वॉज एबल टू रीड अ लेसन, मां सबक़ पढ़ी सघियुसि। त मां सबक़ न पढ़ी सघियुसि त हाणे असां सिर्फ़ु जेको आहे छा कंदासीं त आई वाज़ खां बाद में जेको आहे असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। उन खां बाद में जेको जुमलो आहे उन खे ओड़े तरीक़े सां कंदासीं आई वॉज नॉट एबल टू रीड ए लेसन। हाणे ॾिसो त जुमलो बिल्कुलु जीअं बयानी जुमलो आहे त हे जुमलो बि असांजो बिल्कुलु बयानी जुमले वारी कार आहे। सिर्फ़ु जेकॾहिं हिन में असां फ़र्क़ु महसूसु कयूं था त उहो सिर्फ़ु जेको आहे एडवर्ब ऑफ जेको नेगेशन आहे असांजो उन जो सिर्फ़ु जेको आहे इज़ाफ़ो थियो। इन एडवर्ब ऑफ नेगेशन जे इज़ाफ़े सां त असांजो जेको बयानी जुमलो आहे उहो जेको आहे इन नॉट जे इस्तेमाल सां जेको आहे उहो नेगेटिव में जेको आहे तब्दील थी वियो। हाणे असां जेका बक़ाया ॿ जुमला आहिनि उन्हनि खे बि जेको आहे असां अहिड़े तरीक़े सां नॉट जे इज़ाफ़े सां जेको आहे त बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील कंदा। जीअं यू वर नॉट एबल टू रीड you are not able to write you are not able to write a letter, तू खत ना लिखी सके। ठीक। उन खां बाद में असां ॿियो जुमला आहे they were able to speak सिंधी, उहे सिंधी ॻाल्हाए सघिया, उहे सिंधी न ॻाल्हाए सघिया। त हाणे असां छा कंदासीं त इन जुमले में बि असां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करे इन जुमलनि खे जेको आहे असां बयानी जुमलनि मां जेको आहे नाकारी जुमलनि में तब्दील कंदासीं। दे वर नॉट एबल टू स्पीक सिंधी, उहे सिंधी न ॻाल्हाए सघिया। त असां जेको आहे बयानी जुमलनि खे जेको आहे उहो नाकारी जुमलनि में तब्दील कयो। ऐं हाणे साॻियो ई असां जेको आहे वरी इन्हनि बयानी जुमलनि खे जेको आहे सवाले जुमले में जेको तब्दील करणु चाहियूं था। त हाणे असां छा कंदासीं जेको वाज़ आहे या वर आहे इन्हनि खे जेको आहे असां सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे असां एबल टू रीड आहे, एबल टू राइट आहे, एबल टू स्पीक आहे। उन खां बाद में जेको जुमलो आहे समूरे खे रखंदासीं। असांजो जेको आहे बयानी जुमले मां जेको आहे असांजो जुमलो सवाले जुमले में तब्दील थी वेंदो। जीअं हाणे असां पहिरियों आई वॉज एबल टू रीड अ लेसन त असां जेको आहे आई सब्जेक्ट खां पहिरियों वाज़ रखंदासीं। वाज़ आहे able to read a lesson, छा मां सबक पढ़ी सघियुसि। त हाणे असां जेको आहे जुमले जे आख़िर में जेको आहे सवाल या निशानी ॾिनी वाज़ आई एबल टू रीड ए लेसन, छा मां सबक पढ़ी सघियुसि। उन खां बाद में यू आर एबल टू राइट अ लेटर, तूं ख़त लिखी सघे, छा तूं ख़त लिखी सघे। त असां जेको आहे सब्जेक्ट जेको यू आहे इन खां पहिरियों असां वर रखंदासीं। वर खां बाद में जेको असांजो सब्जेक्ट आहे यू खां बाद में जेको आहे असां एबल, उन खां बाद में रखंदासीं टू राइट जेको आहे मज़दर जो टू राइट जेको आहे उहो लिखंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे उहो जेको मफ़ूल आहे असां उहो रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे बयानी जुमले मां सवाले जुमले में तब्दील थी वियो असांजो बयानी जुमलो। ठीकु आहे। उन खां बाद में असां टियों जुमलो आहे दे वर एबल टू स्पीक सिंधी, उहे सिंधी ॻाल्हाए सघिया, छा उहे सिंधी ॻाल्हाए सघिया। त असां उन खां पहिरियों जेको आहे दे सब्जेक्ट खां पहिरियों असां जेको आहे वर, उन खां बाद में दे सब्जेक्ट रखंदासीं ऐं उन खां बाद में एबल टू एबल ऐं उन खां बाद में टू स्पीक मज़दर ऐं उन खां बाद में जेको आहे असां सिंधी लिखंदासीं। त असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां सवाले जुमलो ठही पवंदो। आख़िर में क्वेश्चन मार्क असांजो जेको आहे हीउ जुमलो जेको आहे बयानी जुमले मां सवाले जुमलो ठही पियो। हाणे जेको आहे असीं आख़िर में जेको आहे इन बयानी जुमले खे जेको आहे असां सवाले ऐं नाकारी में तब्दील कंदासीं। सवाले ऐं नाकारी में तब्दील करण जे लाइ असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों वाज़ या वर रखंदासीं, उन खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में जेको टोटल जुमलो लिखियलु आहे असां उनखे ओड़े तरीक़े सां लिखंदासीं। उहो असांजो जुमलो जेको आहे बयानी जुमले मां सवाले ऐं नाकारी जुमले में तब्दील थी वेंदो। जीअं आई वॉज एबल टू रीड अ लेसन, मां सबक़ पढ़ी सघियुसि, छा मां सबक़ न पढ़ी सघियुसि। पोइ असां लिखंदासीं वाज़, उन खां बाद में जेको आहे सब्जेक्ट आहे ऐं उन खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में एबल
उन खां बाद में टू रीड जेको आहे लिखंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे लेसन लिखंदासीं। त हाणे असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां सवाली ऐं नाकारी ठही पियो। अहिड़े तरीक़े सां ॿियो जुमिलो आहे यू आर एबल टू राइट अ लेटर, तूं ख़त लिखी सघें। छा तूं ख़त न लिखी सघें त पोइ छा थींदो असां जेको असांजो सब्जेक्ट खां पहिरें वर बाद में वर इस्तेमालु थियल आहे, हाणे असां उनखां अॻु में रखंदासीं वर यू, उन खां बाद में नेगेशन नॉट रखंदासीं ऐं उन खां बाद में एबल टू राइट जेको आहे असांजो समझदार आहे उहो लिखंदासीं टू राइट यू वर नॉट एबल टू राइट ए लेटर, तूं ख़त न लिखी छा तूं ख़त न लिखी सघें। उन खां बाद असां आख़िरी जुमिलो आहे दे वर एबल टू स्पीक सिंधी, उहे सिंधी ॻाल्हाए सघिया। छा उहे सिंधी न ॻाल्हाए सघिया त पोइ असां लिखंदासीं वर दे नॉट एबल टू स्पीक सिंधी, छा उहे सिंधी न ॻाल्हाए सघिया। अहिड़े तरीक़े सां अॼु जेको आहे असां ज़मान माज़ी इम्कानी में जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी में असां जेको आहे बयानी जुमिलनि खे जेको आहे सवाली नाकारी ऐं सवाली ऐं नाकारी में जेको आहे तब्दील करणु सिखियासीं। हिकिड़ो जेको आहे असां कोड वारे तरीक़े सां ऐं ॿियो वाज़ एबल ऐं वार एबल वारे सां। त उमेदु कयूं था त तव्हांखे जेको आहे असांजो अॼु जो लेक्चर जेको आहे उहो पसंदि आयो हूंदो। जेकर तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि आया त उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं उनखां बाद में असांजो फेसबुक पेज आहे AWK अकेडमी जे नाले सां उनखे फॉलो कयो। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।